أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإذ قال إبراهيم رب اجعل هذا بلدا آمنا وارزق أهله من الثمرات من آمن منهم بالله واليوم الآخر قال ومن كفر فأمتعه قليلا ثم أضطره إلى عذاب النار وبئس المصير. وإذ يرفع إبراهيم القواعد من البيت وإسماعيل ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم ربنا واجعلنا مسلمين لك ومن ذريتنا أمة مسلمة لك وأرنا مناسكنا وتب علينا إنك أنت التواب الرحيم. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمدا النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اساں مٿاں انا گنیا کرم احسان آہن جو اللہ رب ذوالجلال تمام اساں کے مغرب جی نماز با جماعت نصیب فرمائی ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला काबतुल्लाह शरीफ़ जे तामीर जे तरफ़ इशारे सां गॾोगॾु इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम के जेको इंसानियत जो इमाम बनाइण जो वाइदो फरमायो हो उन जो बयान हो त इन निस्बत के बरक़रार रखंदे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जूं कुछ दुआऊं पंहिंजी आज़माइशुनि खां पोइ पंहिंजे अहल अयाल जे लाइ ऐं उन बयाबान बर पट में जिते काबतुल्लाह तामीर थिए पियो उन वीरानीअ खे आबाद बनाइण जे लाइ जेके दुआऊं कयूं अल्लाह ताला उन्हनि दुआउनि जो बयानु फरमायो आहे। गुज़िरियल आयतुनि में तव्हां ॿुधो आहे यकीनन यादि हूंदो त इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे अहल वारनि खे माना पंहिंजे घरवारीअ बीबी हाजरा खे ऐं नंढे थञ पिया क इस्माइल अलैहिस्सलाम बचड़े खे जॾहिं छॾे ऐं वञे पियो हिकु अल्लाह तबारक व तआला जी मोहबत दिमाग़ में हुयसि। अल्लाह ताला जे मोहब्बत में सभु कुझु क़ुर्बान करण जे लाइ तयारु हो, क़दम ब क़दम अॻिते वधंदो पियो वियो ऐं ॿिए तरफ़ खां पंहिंजे मासूम बचड़े ऐं घरवारीअ जो ख़्यालु उन्हनि जूं ज़िमेदारियूं जेके मर्द जे मथां हूंदियूं आहिनि उन्हनि जो ख़्यालु बि दिमाग़ जे अंदरि हुअसि। बुज़ुर्गनि लिखियो हो त उन्हनि खां जुदा थींदे वेंदे वेंदे जेसि ताईं नज़र में अचनि पिया तेसि ताईं त ख़ामोश हो, पर जॾहिं मोड़ अची वियो उतां लड़णो पियो हाणे नज़र खां घरवारी ऐं बचड़ो ग़ाइबु थियणा हुया, लड़ी करे उते दुआ थो घुरे। उन्हनि दुआउनि खे अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जो हिसो बनाए करे उम्मत मुहम्मदीअ जे हर माण्हूअ खे सेखारियो त कीअं दुआ घुरबी आहे। अल्लाह ताला जी मोहब्बत खे मद्देनज़र रखी करे पंहिंजे बचड़नि जूं ज़िमेदारियुनि खे मद्देनज़र रखी करे कीअं दुआऊं घुरबियूं आहिनि ऐं दुआ जो अंदाज़ छा हुजणु घुरिजे। इहा तालीम ऐं तरबियत जेका अल्लाह ताला ॾिनी आहे इन इहा तालीम ऐं तरबियत खे सिखी करे पिराइण जो सबक़ु आहे। अल्लाह तबारक व तआला फरमायो वइज़ क़ाल इब्राहीम रब्बि इजअल हाज़ा बलदन आमिना। यादि रखण जहिड़ी दुआ आहे इहा बि जॾहिं चयो हो इब्राहिम अलैहिस्सलाम त ए मुंहिंजा रब हिन शहर खे अमन वारो कर। रब्बि इजअल हाज़ल बलद आमिना, हिन शहर खे हिन ज़मीन खे हिन टुकड़े खे अमन वारो कर। अमन बि अहिड़ो जीअं अमन जो हक़ अदा थी वञे, पंहिंजा पाण में त न विढ़नि पर को धारियो अची बि हिते इन्हनि जे माण्हुनि सां न विढ़े, हितां जे रहाकुनि सां हिक ॿिए जे हिसाबनि किताबनि खे चुकाइण जे लाइ सॼी सरज़मीन पई आहे। इते जंहिंमहिल अचनि तंहिं महिल हिक ॿिए सां हिसाब पंहिंजा बि न कनि। अमन बि अहिड़ो। इन अमन जे मुतालिक़ एतिरे क़दुरु तारीख़ लिखे थी त बुज़ुर्गनि मुफ़स्सिरनि भी लिखियो आहे त
त इहा सरज़मीन जंहिं जॻह ते काबतुल्लाह ठहियल आहे, इहा सरज़मीन मुंड खां वठी पुरअमन रही आहे। एतिरे क़दुरु अमन जो पंहिंजे ज़ाती दुश्मन वेरीअ कातिल खे ॾिसंदा त बि डरी वेंदा। एतिरी अमन वारी जो ॿाहिरियों को दुश्मन हिते अची करे हावी थियण जी कोशिशि कंदो हो, उहो बि ख़तमु थी वेंदो हो। जीअं गुज़रियो आहे सूरतुल फील में इब्राह वारे लश्कर असहाबुल फील वारो वाक़ियो, त पंहिंजे पूरे लश्कर समेत काबतुल्लाह खे ज़ाइण ऐं काबतुल्लाह जे संभालण वारनि मुजावरनि खे पंहिंजे ज़ेर दस्त करण जे लाइ जॾहिं लश्कर सामान सूधो आयो, अल्लाह तबारक व तआला सॼे लश्कर खे तबाह ऐं बर्बाद कयो। उते खून रेज़ी न थी। एॾो पुरअमन शहर आहे। पुरअमन बि अहिड़ो जो माण्हू त उते अमन महसूस कनि था, इबादत में अल्लाह ताला जे ज़ात जाॾो बीहनि था त बेखौफ़ बेख़तर थी करे, पर उते को जानवर ईंदो आहे न, उन पुराणे ज़माने में, अॼुकल्ह त कोन था अचनि छो त शहर आबाद थी वियो आहे। उन पुराणे ज़माने में को शिकारी माण्हू शिकार जे कढ पियो त हाणे शिकारीअ खां जानवर टहंदो आहे, भॼंदो आहे, पर को जानवर जॾहिं हुदूद हरम में टपी वियो त उहो बि अमन महसूस कंदो हो त हाणे मूंखे शिकारी कुझु न करे सघंदो। एॾो अमन। अल्लाह तबारक व तआला खां इब्राहिम अलैहिस्सलाम जेका दुआ घुरी, उन दुआ जी क़बूलियत जो अंदाज़ ॾिसो। रब्बि जाल हाज़ल बलद आमिना, मुंहिंजा रब हिन शहर खे अमन वारो कर। वाकई अमन वारो थी वियो। ॿी दुआ घुरियईं, दुआ में ॿियो लफ़्ज़ चयईं त वरज़ुक़ अहलहु मिनस समरात मन आमन मिनहुम बिल्लाहि वल यौमिल आखिर। मुंहिंजा रब इन शहर वारनि खे मेवा खाराए, मेवा खाराए। सभिनी हितां जे रहाकू माण्हुनि जे लाइ नथो चवां, उन्हनि माण्हुनि खे मन आमन मिनहुम बिल्लाहि वल यौमिल आखिर। इते जेके माण्हू रहनि था, उन्हनि में जेके जेके मोमिन आहिनि, अल्लाह ऐं क़यामत ते ईमान आणनि था, उन्हनि खे त ख़ुसूसन मेवा खाराए। ईअं न चई त इन्हनि जे लाइ इन सरज़मीन खे आबाद कर, इते मेवा फुटाए, इते बाग़ीचा बनाए, वॾा वॾा बाग़ इते फुटी वञनि, सरसब्ज़ी थी वञे। न, इतां जे मोमिननि खे मेवा खाराए। सुवाल पैदा थियो त सभिनी जे लाइ छो न दुआ घुरियईं त हितां वारनि सभिनी खे खाराए? ईअं छो चई त रुॻो मोमिननि खे? यादि हूंदो तव्हांखे, अल्लाह तबारक व तआला खां दुआ घुरी हईं, पहिरीं आयत में गुज़रियो आहे। अल्लाह ताला जॾहिं फरमायोसि त इन्नी जाइलुका लिन्नास इमामा, इब्राहिम तोखे आज़मायां थो, यकीनन तूं कामयाब थी वहीं, पर इन आज़माइशनि जे कामयाब थियण खां पोइ इनाम तोखे इहो ॾींदुसि त तोखे माण्हुनि जो इमाम बनाईंदुसि। पोइ दुआ घुरियईं, छा चयो हुयईं त क़ाल व मिन ज़ुर्रियती, मुंहिंजा रब साईं बि मुंहिंजे औलाद खे बि, सभु न सही त के मुंहिंजे औलाद मां के उहे बि अॻुवाण बनाइजा, माण्हुनि जा रहनुमा रहबर बनाइजा। अल्लाह साईं उते ई फरमायसि ला यनालु अहदु ज़ालिमीन, दरख़्वास्त तुंहिंजी क़बूल कयमि, पर नाफ़रमान मुशरिक ऐं अहिड़ा जेकॾहिं तुंहिंजे औलाद में पैदा थींदा त मुंहिंजो वाइदो उन्हनि जे लाइ न अथई। इब्राहिम अलैहिस्सलाम खे इहा ॻाल्हि यादि हुई त मुंहिंजे रब मूंसां जेके ॻाल्हियूं अंजाम कया आहिनि, मुंहिंजे औलाद मां उन्हनि जे लाइ आहिनि जेके मोमिन हूंदा। त पोइ हिते जॾहिं दुआ घुरियईं त उन इहा तालीम खे मदे नज़र रखंदे इहो लफ़्ज़ थो चवे त मुंहिंजा रब हिन शहर खे अमन वारो बणाए। अमन त सभिनी खे खपे, मोमिन मुस्लमान काफ़र जेको बि हुजे, सभिनी खे शहर ई अमन वारो हुजे। हुननि खे जेकॾहिं पाड़े में ख़तरो हूंदो त उन्हनि जे करे पाड़े जे करे असांखे बि थींदो। तंहिं करे अमन त सभिनी खे खपे, सो ॾेई छॾिजां। बाक़ी मेवा जेके खाराईंदा आहिनि उहे मोमिननि खे खाराइजां। मां रुॻो मोमिननि जे लाइ थो चवां, ॿियनि खे खाराई न खाराई तुंहिंजी मर्ज़ी। तालीम अल्लाह ताला इब्तिदा में ॾेई छॾी, उन जे तालीम जो लिहाज़ रखंदे चई त मां रुॻो मोमिननि जे लाइ थो चवां, इन्हनि खे त मेवा खाराए। अल्लाह तबारक व तआला फरमायसि क़ाल वमन कफ़र, इब्राहिम तूं मोमिननि खे यादि कयो आहे न, पर ॿुध हाणे, वमन कफ़र जेको नाफ़रमानी कंदो काफ़र थींदो न, फउमतिहु क़लीलन, कुझु वक़्त ताईं फ़ाइदो उन्हनि खे बि ॾींदुसि। अल्लाह तबारक व तआला जे फज़ल ऐं महिरबानीअ जो अंदाज़ ॾिसो। दुनिया में जेके नाफ़रमान थियनि, जेकर उन्हनि खे उते ई सज़ा ॾिए न, पर छा फरमाईं त वमन कफ़र फउमतिहु क़लीलन। इब्राहिम तो मोमिननि खे दुआ में यादि कयो आहे, जेके मुंहिंजा नाफ़रमान थींदा, काफ़र थींदा न, मुनकिर थी पवंदा, फ़ाइदो उन्हनि खे बि ॾींदुसि इन्हनि मेवनि मां, हितां जे रहाकुनि माण्हुनि मां जेके नाफ़रमान थींदा, उन्हनि खे बि ॾींदुसि थोरे वक़्त जे लाइ। साईं थोरो वक़्तु केतिरो? हिकिड़ो ॾींहुं,
हिकिड़ी घड़ी 5 महीना 2 साल 5 साल घणा बाबा जेसि ताईं जेरान छो त हयाती थोरी आहे हयातीअ खां पोइ जेका इंसान जी ज़िंदगी आहे न उहा तमामु वॾी आहे क़बर वारी ज़िंदगी अलाए त हज़ारों साल अलाए घणा गुज़रंदी अलाए हिकिड़ो ॾींहुं ख़बर न आहे क़बर खां पोइ वरी महशर जो मैदान क़ुर तो फरमाए त अल्फ़ सन 1000 साल जो हिकिड़ो ॾींहुं हूंदो असां वारियूं सभिनी माण्हुनि जूं ज़िंदगियूं गॾायो 1000 साल महशर वारे तां घोर उॾामी वेंदियूं वरी जन्नत जहन्नम जी ज़िंदगी अलाए त केतिरी आहे इंसान माना ख़तम थींदो ई कोन लामहदूद लामतनाही ज़िंदगी आई आहे अणखुट अणटुट सिलसिलो आहे इहो क़बर खां पोइ हिन हयातीअ खे अल्लाह ताला मदे नज़र रखंदे फरमायो फ़उमती क़लीलन इब्राहिम इन्हनि काफ़रनि खे बि थोरे वक़्त जे लाइ जेसि ताईं जेरान फ़ाइदो ॾींदुसि साईं पोइ फ़ाइदो बि ॾिनई त दुनिया जा माण्हू त चवंदा त हिते दुनिया में त नेकनि खे बि उहा ई नेमत थी मिले काफ़रनि खे बि उहा ई नेमत थी मिले जेके मञनि था उन्हनि खे बि नेमतूं थी मिलनि जेके नाफ़रमाननि उन्हनि खे बि उहे नेमतूं थी मिलनि त पोइ हिते मञे करे हरभरू पाबंदीअ सां गुज़ारण मां कहिड़ो फ़ाइदो नाफ़रमानी जहिड़ी तहिड़ी ज़िंदगी गुज़रे नेमतूं त मिलंदियूं न अल्लाह तबारक व तआला फरमायो अॻिते त ॿुधो न साईं जी ॿुधायो फरमाई सुम्मा अज़तरुहु इला अज़ाबिन नार दुनिया जे हयातीअ में थोरो वक़्तु उन्हनि खे इन्हनि नेमतुनि मां फ़ाइदो ॾींदुसि मेवनि मां पर छिके उन्हनि खे आख़िर बाहि वारे अज़ाब जे तरफ़ आणींदुसि क़ुर फरमायो वबिअसल मसीर इहा जाइ इहो टिकाणो ॾाढो बुरो आहे ख़राब जाइ आहे इहा रहण वारी जिते ये नाफरमान ऐं काफ़र रहंदा त ॾिसो अल्लाह तबारक व तआला पंहिंजी महिरबानीअ सां दुनिया जे अंदरि मञींदड़नि चाहींदड़नि खे त ॾिए थो पर नाफरमाननि खे बि ॾिए थो इहो अल्लाह ताला जो वॾो फज़ल आहे इनखे त चइबो आहे रब पालनहार जेको पंहिंजनि खे बि पाले जेके मञनिसि उन्हनि खे बि पाले जेके न मञनिसि रब चइबो ई इनखे आहे सचपच हिकु सिफ़त इहा अबे अमा में बि लभंदी आहे रब वारी तॾहिं त रब तबारक व तआला अबे अमा जे लाइ बि रब चयो आहे अबे अमा जे औलाद में जेके फर्मा बरदार हूंदा आहिनि चयो वठंदा आहिनि अबो अमा उन्हनि ते बि ख़र्च कंदा आहिनि जेके नाफ़रमान हूंदा आहिनि बेचया न उन्हनि खे बि खाराईंदा आहिनि उन्हनि ते बि ख़र्च कंदा आहिनि अञा त हीअं ॾिठो वियो आहे जेके किरोधी ऐं बेचया हूंदा आहिनि पहिरियां उन्हनि खे ॾेई छॾींदा आहिनि तूं त हल वरी पोइ किरोध कंदे पहिरियां तूं आबादेगरीअ मां पहिरियां जंहिंजो वंड निकिरंदो त कमायो न पोइ खणी भले कस कोर करे कढिजे पहिरियां जंहिंखे मिलियो इतां मालूम थिए थो त अल्लाह ताला अबे अमा जे लाइ जेको रब जो लफ़्ज़ ॻाल्हायो आहे न वाह जो रब जे ज़ात तां क़ुर्बान वञा इहा रब जी चूंड आहे जहिड़ा अबे अमा खे साले सदोरा प्यारा हूंदा आहिनि न औलाद अहिड़ा निभागड़ा बि अहिड़ा ई प्यारा थींदा आहिनि उन्हनि खां पुछी ॾिसो न जिन जे औलाद में नाफ़रमानियूं आहिनि पर सॼो ॾींहुं ज़हन ओॾां अटकियल आहे वीचारा दुआऊं था कनि अलाह असांजे इन्हनि निभागड़नि खे इनखे बेचयनि खे इहे जेके तुंहिंजे असांजे चए मां निकिरी विया आहिनि अलाह इन्हनि खे सही राह ते आण अल्लाह तबारक व तआला बि सॼी हिन काइनात जो रब आहे उहो पंहिंजे मञीदड़नि खे बि ॾींदो आहे त न मञीदड़नि खे बि ॾींदो आहे पर आख़िरत जो हिसाब थींदो ज़हन में जेको ख़दशो पैदा पियो थिए त हिते त सभिनी खे हिकु जहिड़ी थो ॾिए त पोइ पाबंदी छो कयूं मोमिन हुजण जे नाले सां अदुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफ़िर वारी पाबंदी छो कयूं उनजो जवाबु ॾेई छॾियईं त हिते थोरी पाबंदी कंदव अॻिते हमेशह वारी ज़िंदगी सुकून जी गुज़रंदव हिननि खे हिते थोरो फ़ाइदो ॾियां थो रब जो आहियां ख़ल्क़ियो जो मां अथमि तॾहिं पर अॻिते छिके अज़ाब में आणींदो माना बाहि जो अज़ाब ऐं इहो इहा टिकाणो ॾाढो ख़राबु आहे अॻिते ॿी आयत जे अंदरि फरमाई वइज़ यरफ़उ इब्राहीमुल क़वाइद मिनल बैत जॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम यादि करण जी ॻाल्हि इहा बि यादि करण जहिड़ी आहे जॾहिं इब्राहिम ऐं इस्माइल बैतुल्लाह काबतुल्लाह जा बुनियाद मथे खयां तामीर कंदे कंदे बुनियाद जॾहिं मथे खयूं इहो बुनियाद उन बयाबान बर पट में तामीर करण का मामूली ॻाल्हि कान हुई वॾी महिनत खपे पई उते गारो बि खपे पथर बि खपे पथर खे वरी तराशण वारो हमरा बि खपे गढ़ण वारो सिर जी डेली खपंदी आहे त जहिड़े तहिड़े कारीगर जो कमु कान्हे त जेतिरी विथी आहे सिर मां घड़े डेली ओतिरी ठाहियां आम तौर ते धक हाणी नंढी थी जा वॾी थी ठोके हणी छॾींदा कारीगर जो कमु आहे त डेली ओतिरी ठाहींदो धक ओतिरो हणंदो सिर खे जेतिरी डेली खपंदी आहे ओड़ी डेली तव्हां त हिन जे ओसारीअ में इहा डेली बि सोणी नज़र अचे वरन त जहिड़ी तहिड़ी ठिकरी रखी मसाले सां दॿे खांचो बंदि करे छॾींदा
हीअ कारीगरी साईं कमाल जी हुई। ॿई पीउ पुट तामीर था कनि काबतुल्लाह शरीफ़ जी। इते वॾी मुशक़त हुई ऐं तामीर जे दौरान ही दुनिया जा वॾा के कारीगर बि कान हा जो खणी चऊं त इहे तामीर कंदड़ हुया, कारीगर हुया वॾा। मुमकिन आहे किन बुज़ुर्गनि लिखियो हुजे त इब्राहिम अलैहिस्सलाम इहो राज़क़ी वारो कमु ॼाणींदड़ हुजे, पर अल्लाह तबारक व तआला जंहिंखां चाहींदो आहे ओहिड़ो कमु वठंदो आहे। जंहिंखे पाण चूंडींदो आहे न उनजो उस्ताद बि पाण थी पवंदो आहे। बग़ैर उस्ताद दुनिया जे सेखारण वारे जे अहिड़ो कमु उनखां वठंदो आहे जो दुनिया हैरान हूंदी आहे। हाणे हिननि एॾी वॾी तामीर जॾहिं ॿिन्हिनि पीउ पुटनि कई वॾे ख़फ़े सां, महिनत सां, मुशक़त सां, त पोइ चवंदा न त असां वॾी महिनत सां हे कमु कयो आहे। जीअं असां दुनिया में चवंदा आहियूं जॻह का ठाहींदा आहियूं, को कारोबार को धंधो बचाईंदा आहियूं, महिनत करे हर हालत में उनखे महफ़ूज़ रखंदा आहियूं, बचाईंदा ईंदा आहियूं त बच्चनि जी रिज़्क़ रोज़ी आहे, हिननि सां हिनखे संभालींदा ईंदा आहियूं। पोइ चवंदा आहियूं त असां पंहिंजो भाई पघर खून वहाए करे धंधा बचाया, असां हे 5 रुपया हे घरड़ा हे कारोबार जेके कया इहे वेठे कोन कया भाई, ॾींहों राति हिकु करे पंहिंजो कयो आहे। त ही बि बुज़ुर्ग खणी चवनि हा न त असां काबतुल्लाह जी सॼी दुनिया जंहिं ॾे मोह करे अल्लाह जे हुकुम सां सजदो थी करे असां बि ॾींहों राति हिकु करे ठाहियो, फ़ख़ुरु कनि। पर न, इन पासे विया ई न। हिन लफ़्ज़ ई ॿिया चया, छा चयूं? रब्बना तक़ब्बल मिन्ना, ओ रब असांजा, असां ॿिन्हिनि खां इहो क़बूल कजां। मुशक़त पंहिंजे जाइ ते आहे, पर रब तबारक व तआला जे ज़ात सां जेको मोहबत जो इश्क जो करंट ॻंढियल आहे उन जे ॾाढो पंहिंजे मुशक़तुनि खे विसारे करे क़बूलियत जी लॻल आहे त अल्लाह क़बूल कजां। तॾहिं त बुज़ुर्गनि लिखियो आहे, इहे ई लफ़्ज़ सेखारनि पिया त दुनिया में कहिड़ो बि दीन जो कोई बि कमु कयो न, दुनिया जो या दीन जो जहिड़ो बि कमु कयो उन में जेॾी वॾी मुशक़त हुजे ओतिरो उन कम में अल्लाह ताला जे तरफ़ रुजू वधीक कयो। मुंहिंजा रब हिन हेॾे वॾे ख़फ़े खे मां हथु त विधो आहे, पर मुंहिंजा रब साईं इनखे सही तरह सां अंजाम ताईं बि तूं पहुचाइजां ऐं इन तकलीफ़नि इन्हनि सभिनी खे दूर करे पंहिंजो रज़ामंदो हासिल करे ॾिजां। इहा घुरंदो अचे। तॾहिं त बुज़ुर्गनि चयो आहे त जेको जेतिरो वधीक नेक हुजे न उहो ओतिरो वधीक इस्तिग़फ़ार कंदो अचे। जेको जेतिरो वधीक निमाज़ी हुजे ओतिरो हर निमाज़ खां पोइ सलाम वराइण खां पोइ फौरन चए अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह। बुज़ुर्गनि ताक़ीद कयो आहे, अबा छो निमाज़ भलो कमु कयो आहे, इस्तिग़फ़ार कयूं न कयूं न इस्तिग़फ़ार। त निमाज़ भलो कमु कयो आहे, चऊंसि न अल्लाह साईं तुंहिंजा एहसान, तुंहिंजा शुक्र, तुंहिंजा करम जो मूंखे पंहिंजे दर ते झुकण जी तौफ़ीक़ ॾिनई। पोइ वरी हाणे पूरी थी पई, अल्लाह साईं तुंहिंजा एहसान क़बूल कजां, ईअं चऊंसि न। पर चयो न अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह, थधे दिमाग़ सां चओ अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह। छो त इन निमाज़ जो हक़ अदा न करे सघिया हूंदासीं। भले सर्दीअ में, भले गर्मीअ में, भले हंधु छॾे, भले पाड़ो घर छॾे पंधु करे आयो आहियां, पर रब साईं हिन जो हक़ अदा कोन थी सघियो हूंदो। वरी बि हिन में का न का कमी हूंदी, अल्लाह माफ़ कजां। इहो आहे मोहबत, इहा आहे इश्क। इहे शयूं घणो कुझु, इहे लफ़्ज़ वॾो कुझु तालीम जो सरचश्मो रस्तो सेखारनि था त जंहिंसां मोहबत हूंदी आहे न, जंहिंसां चाहत हूंदी आहे, उन जा कहिड़ा बि वॾा कम कजनि न, कोन चइबो आहे त मां तुंहिंजे लाइ हीअं कयो आहे, मां तुंहिंजे लाइ हीअं कयो आहे। चइबो आहे त मूंखां इहो थी सघियो जेको मां कयो, मुंहिंजे कमनि कोताहिनि जो न ॾिसजां, मूंखे माफ़ कजां। इहो आहे बेहिसाब रिश्तो, बिना हिसाब जे, बिना गर्ज़ जे रिश्तो। अल्लाह साईं तुंहिंजो हुकुम मां कयो आहे, मूंखां अहिड़ो थी सघियो आहे, हाणे कमी कोताही माफ़ कजां। हालांकि वस लॻायो अथई, अल्लाह साईं सेखारे छॾियो इंसान खे त तहज्जुद गुज़ार हुजी, भले हज वेठो करी, भले नफ़ल मथां नफ़ल सॼी राति बि थकिजी पई, पर पोइ बि चइजांइ रब्बना तक़ब्बल मिन्ना, ओ रब असांजा इन में बि मथां शैतानी ख़्याल, फ़िक्र, सोच, गर्ज़, खोड़ मुंहिंजा मथां आया हुजनि, कमज़ोर थी पवां पंहिंजे इन अमल में, अल्लाह मूंखे माफ़ कजां। इस्तिग़फ़ार बि करे, रब खां क़बूलियत जी दुआ बि घुरे। ऐं हिन सां गॾोगॾु चवनि था इन्नका अंत समीउल अलीम, अल्लाह साईं असां खां क़बूल कर, तूं ई त ॿुधंदड़ ॼाणींदड़ आहे। मालूम थिए थो त कॾहिं कॾहिं दुआऊं इंसान हीअं हथड़ा खणी करे घुरंदो आहे, वॾे वाक़े सां चवंदो आहे रब्बना 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 तक़ब्बल मिन्ना रब्बना फ़ग़फ़िर लना ज़ुनूबना रब्बना आतिना फ़िद दुनिया, रब्बना रब्बना कंदो आहे, अल्लाह ताला खे ॿुधाईंदो आहे, बाॾाईंदो आहे, या अल्लाह ओ मुंहिंजा रब साईं, या अरहमर राहिमीन, या हकमल हाकिमीन। कॾहिं ईअं माण्हू बाॾाईंदो आहे पंहिंजे रब खे। कॾहिं के बंदा अहिड़ा हूंदा आहिनि
जेके माण्हुनि जे आॾो इहो अंदाज़ बि ज़ाहिर न करणु चाहींदा आहिनि त मथां मुंहिंजे इन अंदाज़ खे माण्हू ॾिसी करे चवनि त सॼी ज़िंदगी अहिड़ा अहिड़ा भुटका कम करे हाणे वेठो त ॿोकट कई रबना रबना कई। उहे बंदा के वीचारा पंहिंजे पर में ख़ामोशीअ सां पंहिंजे रब खे वेठा सारींदा आहिनि, अहिड़नि अहिड़नि लफ़्ज़नि सां, अहिड़े अहिड़े अंदाज़ सां, अहिड़े अहिड़े गुफ़्तगूअ सां। अल्लाह तबारक व तआला उन्हनि बंदनि जा उहे गुफ़्तगू उहे लफ़्ज़ पंहिंजे ज़बान हाल सां बयानु करे दुनिया खे सेखारियो आहे त दुआ रुगो हिन हथ खणी करे रबना करण जो नालो कोन अथव। भले तव्हांजा हथ हेठि हुजनि, भले तव्हांजूं अखियूं तव्हांजो जिस्म हिकु जाइ ते छुपियल हुजे, दिलि सां मूंखे पुकारे करे मूंखां माफ़ी घुर, मूंखां पंहिंजी ज़िंदगी जूं हाजतूं घुर, ॾिस त मां तुंहिंजी कीअं थो ॿुधां। इहा दुनिया हूंदी आहे, दुनिया जा माण्हू हूंदा आहिनि जेके तुंहिंजे ज़ाहिरी अंदाज़ खे घुरण खे सम्झंदा आहिनि। तूं चुप करे ख़ामोश थी करे सफ़ा मूंखां घुर, तुंहिंजे ख़ामोशीअ वारी ज़बान खे बि मां सम्झी सघां थो। ही लफ़्ज़ सेखारनि था त अल्लाह ताला खां कीअं घुरबो आहे। तॾहिं त चईंसि त इन्नका अंत समीउल अलीम, मुंहिंजा रब तूं ई ॿुधंदड़, तूं ई ॼाणींदड़। ॿुधी बि थो त मां छा थो चवां, चाहे थी ज़बान सां न बि चवां त बि ॿुधी थो, ऐं तूं ॼाणी बि थो त मां कहिड़े बुनियाद ते ही लफ़्ज़ चया अथमि। दुनिया में ईअं हूंदो आहे, कॾहिं कॾहिं कंहिं माण्हूअ खे कंहिं ॻाल्हि खे ॾिसी करे हिकिड़ो लफ़्ज़ चइबो आहे, पर हुन जे ज़हन में खोड़ ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, पोइ असांजे उन लफ़्ज़ खे 10 ई ॻाल्हियुनि ते छिके वठंदो आहे त हे लफ़्ज़ मूंखे चयो ऐं माना इन जो इशारो हेॾे 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 फलाणनि ॻाल्हियुनि ते आहे। इंसानु अॻिलो ईअं सम्झंदो आहे। कंहिं जेकॾहिं पहिरीं प्यारे माण्हूअ खे, दोस्त खे, पंहिंजे दिलि वारे माण्हूअ खे जेकॾहिं कुझु लफ़्ज़ चइबो थोरो, त उहो अलाए केतिरनि ॻाल्हियुनि ते उनखे छिकींदो, चवंदो त ॾिस न मूंसां हे फलाणा 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 मामला अथसि, अॼु मूंखे अहिड़ो लफ़्ज़ चई, माना सभु मामला मुंहिंजा विया। फलाणियूं ॾेतियूं लेतियूं, कारोबार, धंधा, ॾेतियूं, रिश्ता, मिटियूं माइटियूं, कंहिं बि शइ जो लिहाज़ न रखियईं, मूंखे अहिड़ो लफ़्ज़ चई, माना हिन जे दिलि मां असांजी अज़मत। अल्लाह सां फरमाए थो त इहो तव्हांजो अंदाज़ हूंदो आहे न। मुंहिंजो बंदो मूंखे जॾहिं सॾे करे चवंदो आहे न तूं ॼाणी थो त मां हे लफ़्ज़ कहिड़े बुनियाद ते चयो आहे, रब तबारक व तआला फरमाए थो हाओ मां ॼाणा थो। तूं इहो लफ़्ज़ न बि चई आहे मूंखे न इन्नका अंत समीउल अलीम, त बि ॼाणा पोइ त तूं इहो लफ़्ज़ छा ते ॻाल्हायो आहे, तुंहिंजो मक़सदु हिन मां छा हो, छो त उहो अलीम बिज़ात सुदूर जो मालिक आहे। इन्नहु हुव यअलमु सिर व अख़फ़ा जो राणो आहे। पोइ चयईं त इब्राहिम अलैहिस्सलाम जी दुआ उन मां सिखो, अञा हीअं बि मूंखां घुरियो आहीं, रब्बना वजअलना मुस्लिमैन लक व मिन ज़ुर्रियतिना, ए रब असांजा, असां ॿिन्हिनि खे, इस्माइल खे ऐं इब्राहिम ॿई था चवनि, अल्लाह साईं असां ॿिन्हिनि खे त पंहिंजो ताबेदार करे रखिजां। अहिड़ो ॾींहुं न अचे को निभागो असां ते जो असां तुंहिंजे चाहत, तुंहिंजे इबादत, तुंहिंजे तस्बीह, तुंहिंजे मग़फ़िरत, तुंहिंजे महिरबानीअ खां ईअं थोरो निकिरी वञूं। अहिड़ो को ॾींहुं न अचे, असां ते अहिड़ो ॾींहुं न अचिजां। ला तुहव्विल अलैना, बुज़ुर्गनि अहिड़े अहिड़े क़िस्म जा लफ़्ज़ ऐं हदीस पाक में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लफ़्ज़ फरमाया आहिनि त मुंहिंजा रब ला तकिलना इला नफ़्सिना तरफ़त ऐनिना, अल्लाह असांखे पंहिंजे नफ़्स जे हवाले न कजां, नफ़्स असांखे गेले वेंदो अलाए काॾे काॾे। वासलिह लना शानना कुल्लहु ला इलाहा इल्ला अंत, अल्लाह असांजे हर मामले जी, हर कम जी हाजत इंतिहा तुंहिंजे हवाले आहे, इब्तिदा बि इंतिहा बि असांजे कम हर तुंहिंजे हवाले, तोखे पारत आहे। असांखे असांजे नफ़्स जे हवाले न कजां। नफ़्स अमारा बि आहे, नफ़्स लवामा बि आहे, नफ़्स मुतमइना बि आहे। थोरा नफ़्स मुतमइन वारा, अमारा वारा घणा, लफ़्स लवामा वारा बि थोरा। अल्लाह असांखे नफ़्स जे हवाले न कजां। त हिते बि बुज़ुर्ग ॿई अल्लाह जा पैगंबर, उन वक़्तु खणी इस्माइल अलैहिस्सलाम अञा पैगंबर कोन्हे, इब्राहिम अलैहिस्सलाम पैगंबर आहे, पर ॿई ॾिसो लफ़्ज़ कहिड़ा था चवनि, ए रब असांजा, असांखे पंहिंजो ताबेदार करे रखजां, हर हाल में तुंहिंजे ताबेदारीअ खां न वञूं। ऐं वरी चयऊं वमिन ज़ुर्रियतिना, मिन इते बि लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आया, असांजे औलाद मां बि के पंहिंजे ताबेदारी में रखंदो अचिजां। उम्मत मुस्लिमतन लक, असांजे औलाद मां हिकु जमात अहिड़ी ज़रूरु रखंदो अचिजां जेका तुंहिंजी ताबेदार रहे। वारीना मनासिकना, हाणे इहे दुआऊं घुरंदा आया। बुज़ुर्गनि लिखियो आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम जे नस्ल मां हर ज़माने में अहिड़ा बाना नेक सालिह रहिया जेके बावजूद बुत परस्तीअ जे हुजूम जे, बावजूद सॼी क़ौम बुत परस्त हुजण जे, इहे बुत परस्तीअ जे तरफ़ न विया। जीअं बुज़ुर्गनि लिखियो आहे ज़ैद बिन अमर इस्माइल अलैहिस्सलाम जे ख़ानदान मां हो, पुराणे जाहिलियत जे दौर में बि बुत परस्तीअ जी तरफ़ न वियो, नुफैल बि न वियो, ऐं कुस बिन साइद इहो बि न वियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो जद अमजद ॾाॾो साईं अब्दुल मुत्तलिब, उहो बि बुत परस्ती जी तरफ़ न वियो। न पुराणे ज़माने जा माण्हू आहे न,
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पैदा थियण खां बि पहिरियां जा इहे माण्हू उन दौर में बि इहे ख़ानदान दर ख़ानदान जेके अचनि पिया उन्हनि माण्हुनि में बि इन्हनि लफ़्ज़नि जो एॾो वॾो असर हो त मुंहिंजा रब असांजे औलाद में हिकु जमात अहिड़ी रखजांइ जेका तुंहिंजी ताबेदार हुजे। इहे दुआऊं अल्लाह ताला क़ुर पाक जे अंदरि बयानु कयूं आहिनि सिर्फ़ु हिन जे लाइ न। इब्राहिम अलैहिस्सलाम जो एॾो वॾो मक़ाम हो, पंहिंजे औलाद खे संभालींदो सारींदो आयो। हिन ॻाल्हि जे लाइ क़ुर पाक जे अंदरि अल्लाह ताला इहे ॻाल्हियूं बयानु कयूं। हिकु त इब्राहिम अलैहिस्सलाम जो मक़ाम ॿुधाइणो मक़सदु आहे ऐं उन सां गॾोगॾु उम्मत मुहम्मदीअ जे हर नेकोकार ताबेदार माण्हूअ खे सेखारणु तालीम ॾियणु मक़सदु आहे त दुनिया में जिते तव्हांजा वॾा वॾा कारनामा हुजनि उते रब जे तरफ़ हवाले थींदा अचिजो, पंहिंजे औलाद जे लाइ इस्तिग़फ़ार बख़्शिश जूं माफ़ीअ जूं सलामती जूं दुआऊं घुरंदा अचिजो। आम तौर ते तव्हां असांखे इहो फ़िक्र हूंदो आहे पंहिंजे औलाद जो उन्हनि जे लाइ मिल्कियत कीअं गॾु कयां, कीअं उन्हनि जे लाइ मक़ाम को उहिदो को मनसब को दौलत को ठाहे वञा, कुझु न कुझु उन्हनि खे ॾेई वञा। पर हिननि बुज़ुर्गनि जे दुआउनि मां सम्झ में थो अचे त उन्हनि रुॻो अल्लाह ताला जे आॾो इहे दुआऊं घुरियूं त अल्लाह पंहिंजो ताबेदार करे रखजांइ। दुनिया त तुंहिंजो वाइदो आहे ॾींदे, छपर छांव बि ॾींदे पंहिंजे हाल जेतिरो, जेको जेतिरी वधीक कमाए महिनत कंदो पंहिंजो वॾो घर ठाहींदो, न त हाल फ़िलहाल वण जी छांव बि त तूं ॾींदे ज़रूरु। बुत ढकण जेतिरो कपिड़ो बि ॾींदे महिरबानी आहे, खाधो बि एतिरो ॾींदे जो पेट भरबो, वधीक जे करे कोई महिनत कंदो त सणबो हणबो कुझु वधीक करे खाईंदो। पर हीअ ॻाल्हि वॾी आहे त तूं पंहिंजे दर जो पंहिंजे हुज़ूर में झुकण जो हमेशह ताबेदार बंदो करे रखी। इहा ॻाल्हि वॾी आहे, अल्लाह असांजे औलाद खे बि ईअं रखजांइ। त माना औलाद जो बि इहो वॾो फ़िक्र हो। इहे लफ़्ज़ तव्हां असांजे लाइ तालीम आहिनि त पंहिंजे औलाद खे पंहिंजे रब जे ज़ात सां जुड़ियल रखंदो अचे बंदो, इहा तरग़ीब तालीम ॾींदो अचे, इहा वॾी ॻाल्हि आहे, इहो कमाल आहे। पोइ आख़िर में चयूं वारीना मनासिकना, साईं मुंहिंजा रब काबतुल्लाह त तामीर थी वियो, हाणे असांखे हिन जा अहकाम बि सेखार। काबतुल्लाह शरीफ़ जे चौधारी तवाफ़ कीअं कबो, हज कीअं कबो, एहराम कीअं ॿधबो, कीअं क़ुर्बानी कबी, कमी कोताही थी वञे त ॾंड दम कीअं भरबो, इहे सभु अहकाम सेखार। वतुब अलैना, असांजी तौबा बि क़बूल कर, असांजूं कमियूं कोताहियूं बि माफ़ कर। इन्नका अंत तव्वाबुर रहीम, तूं तौबा क़बूल कंदड़ रहम कंदड़ ज़ाती ताईं। इहे लफ़्ज़ वॾी तालीम रखनि था, इहे दुआऊं वॾो कुझु सेखारनि थियूं त अल्लाह तबारक व ताला खां बंदो जेका दुआ घुरंदो आहे अल्लाह पाक बंदे जा हथ न मोटाईंदो आहे, चाहे दुनिया जो काफ़र घुरेसि, चाहे दुनिया जो ताबेदार घुरेसि, हथ न मोटाईंदो आहे। ॾींदो ज़रूरु आहे दुआ जो हिफ़्ज़ो, पोइ दुनिया में ई ॾे, कंहिं मसलियत सां मटाए ॾे, या मिन वान उहा ई शइ उनजे आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए रखे, ॾींदुसि ज़रूरु। थी नथो सघे त बंदो ख़ुदा जे आॾो हथ खणे अल्लाह ताला उहे हथ मोटाएसि, न मोटाईंदो आहे। हा मसलियत सां, मसलियत ख़ुदाबंदीअ सां देरि मदेर थींदी आहे, सवेर ऐं तकड़ थींदी आहे, पर मोटाईंदो कॾहिं बि कोन्हे। अल्लाह ताला तव्हां असांखे बि इन्हनि आयतुनि जे ॿुधण खां पोइ इन्हनि दुआउनि जो इहतमाम, दीनदारीअ जो इहतमाम, पंहिंजे औलाद जी सार संभाल दीनदारीअ जे बारे में, इहे सभु शयूं अल्लाह पाक तव्हां असांखे बि नसीब फरमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।